न्याणियूं स्कूल थी वञनि 5 सालनि जूं या 6 सालनि जूं उन्हनि खे पकड़े उन्हनि खे मारियो थो वञे। गाजी खुआर जूं न्याणियूं उन ड्रिज खां स्कूल नथी वञनि। असां सिंध पुलिस खे गुज़ारिश आहे त असांजूं न्याणियूं पढ़नि, असांजा ॿार पढ़नि या ड्रिज खां घरनि में वेही रहनि। हे सिंध पुलिस खे गुज़ारिश आहे। अॼु 15 ॾींहं आहे इन लाश खे 15 ॾींहं उन न्याणी खे पंहिंजो हक़ न मिलियो आहे। वरी जे असां एक्शन खणूं त बसि सिंधी चरिया थी विया आहिनि, मारनि था माण्हू। छो न मारियूं? असांजूं न्याणियूं जेको रस्तनि ते 5 खां 6 सालनि ताईं पयूं काॾे वञूं? DSP खे गुज़ारिश आहे बाबा असां न्याणी जा जेके कातिल आहिनि उहे काथे आहिनि? बाबा सब्र कयो, सब्र कयो। अॼु 15 ॾींहं आहे त कातिल ॿधी न सघिया आहिनि। छो? न्याणी भला ते इंसान जी धीउ आहे, का पखी न आहे जो बंदूक खणी मारे वञ। छो? असांखे पंहिंजो हक़ खपे। ॿियो न त न्याणी जा कातिल ॿधिया वञनि। अॼु जा सुभाणे 24 कलाकनि में न्याणी जा कातिल न ॿधिया त सुभाणे नसीराबाद जो रोड सॼो बंदि करे छॾींदासीं। पोइ चवंदव त सिंधी ज़ालिमो। छो ज़ालिमूं? असांजूं न्याणियूं जेके 5 खां 6 सालनि ताईं मारी थियूं वञनि, पोइ चवो था त सिंधी ज़ालिमूं। छो ज़ालिमूं? असांखे पंहिंजो हक़ खपे। सिंध पुलिस खे गुज़ारिश आहे त 24 कलाकनि में गिरफ़्तार ॿधिया वञनि। नंढड़ी शबीरा के 11 ॾींहं थी विया आहिनि घरां खणी करे उनखे मारे करे कणिक में फिटो कयूं। हींअर ताईं SP साहब जा इहे दिलासा बाबा इनशाअल्लाह मां 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे कातिल ज़ाहिर करे ॾींदुमि, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हींअर ताईं कातिल ज़ाहिर कोन थिया आहिनि। हींअर ताईं इंसाफ़ हले न पियो, उन बाबति तव्हां छा चवणु आहे? साईं उन लाइ चवणु आहे त हे 12 13 ॾिहाड़ आहे, अञा बि 14 ॾिहाड़ थी वेंदा आसरनि में त जांच कयूं था, धंधो कयूं था। SP साहब असां वाइदो कयो त 2 ॾिहाड़नि जे अंदरि असां जेको आहे त फाइनल कंदासीं, ज़ाहिर कंदासीं। कातिलनि खे कोन वेंदा, लिकाईंदासीं कोन। अर्ज़ु करे हिन महिल ताईं 12 13 ॾींहं थी विया आहिनि, का शइ कान्हे, का न गिरफ़्तार ॿधिया आहिनि, न को असांजो अदुल इंसाफ़ ई थियो आहे।